सिंध जा तमामु सुठा शाइर, तमामु वॾा सुघर नाले वारा माण्हू पैदा थिया आहिनि, जिन जूं पाण ॻाल्हियूं ॻाए ख़ुशि बि थियूं था ऐं माण्हू बि ख़ुशि थियनि था। अॼु पाण मखदूम नूह हाला वारो जे नाले सां मशहूरु आहे। उनजी शाइरी तमामु घटि ॿुधण में आई आहे। वॾो आलिम हो वॾो, ऐं मखदूम नूह जी नूरी अहमद मल्ला सिंधी में तर्जुमो कयो पंहिंजो कलाम पाक जो मंज़ूम, जीअं मखदूम साहब वरी फारसी में तर्जुमो, मतिलबु फारसी ॿोली में उन जेका कलाम पाक जो तर्जुमो कयो, उन हिसाब सां मशहूरु आहे। ॿियो वॾो बुज़ुर्ग जेका सो हस्ती थी गुज़रियो आहे ऐं आहे भलारनि जे औलाद मां आहे, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ख़ानदान मंझां इहा जेका गादी आहे हाला वारी, इहा उन मंझां आहे। ऐं ॿी गादी जेका लवारी शरीफ़ वारी आहे ख़्वाजा मोहम्मद ज़मा, उहा बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे ख़ानदान मंझां आहे। छो इहे सिंध गिलनि माण्हुनि खे छिकियो, सिंध में आया इहे माण्हू ऐं सिंध जा थी विया हेॾा, अॼु बि जेका त असां सां गॾु आहिनि। ऐं इहा घणनि माण्हुनि खे ख़बर बि कोन्हे का कि इहे असुल किथां आया, कहिड़ो आहे इहे माण्हू, असांजा थी विया हेॾा। ऐं मखदूम शाह जा कुझु बैत आहिनि। हिकिड़ो बैत मशहूरु तव्हां जेको आहे सो पढ़ियो हूंदो त पई जा पिरभात सां माक मपसो माण्हू, पई जा पिरभात सां माक मपसो माण्हू आहे, रोई छुड़ी राति ॾिसी ॾुखोयनि। सुबुह माक पवंदी आहे न, पाण मिड़ी ठीकु आहे माक पई आहे, इहो आहे बि हिकिड़ी कुदरत जो हिकिड़ो निज़ाम आहे पंहिंजो उन हिसाब सां। पर शाइर उहो त पंहिंजे हिसाब सां सोचे थो, उहो चए थो इहा माक न आहे, माक न सम्झो। हीअ जेको पिरभात जो जेको पोइ राति जो, राति भिनी आहे चवंदा आहिनि, भिनी राति जो जेको आहे इहो मींहुं उठो आहे जेको, इहा माक न आहे। पई जा पिरभात सां माक मपसो माण्हू आहे, चई रोई छुड़ी राति ॾिसी ॾुखोयनि खे। हीअ धरती ते हीअ जेके ॾुखोयल जेके माण्हू आहिनि, हीअ जेके मिसकीन जेके माण्हू आहिनि, जेके अज़ाबनि में जेके गुज़ारीनि था, जंहिंमें वॾेरनि, सरमाएदारनि, कामोरनि फटे पटे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। माना आसमान खे उनजो ॾुख थियो आहे, माण्हुनि खे त ॾुख कोन थो थिए। पर छा करी पंहिंजो मखदूम नूह सरवर थो चवे त ही माण्हुनि जा ॾुख जेके आहिनि उहे आसमान ॾिठा आहिनि, उन खां पोइ आसमान रोई पियो। पई जा पिरभात सां माक मपसो माण्हू आहे, चई रोई छुड़ी राति, चई राति रुनी आहे, चई राति रोई पई आहे, चई रोई छुड़ी राति ॾिसी ॾुखोयनि खे। चई राति वीचारी जंहिं ॾुखोयनि खे ॾिसे थी, के माण्हू वीचारा ईअं बुख ते सुम्ही था रहनि, के माण्हू गणतनि में सुम्ही था रहनि, अॼोको ॾींहुं त गुज़रियो बि सुभाणे अलाए कीअं गुज़रंदो ख़बर न। की उन्हनि खे ॾिसी इहा राति वीचारी रोई पई। हिकिड़ो इहो मशहूरु बैत मुंहिंजो ॿुधंदो ऐं वरी उते हाला हींअर वियुसि उते वरी जेको आहे अहमद गाज़ी आहे उन वटि रहबो आहे। अहमद गाज़ी लतीफ़ साईं जो सुठो ॼाणू आहे, फ़क़ीर आहे, असांजो दोस्त आहे असांजो। त उन वरी उन वटि को किताबु हिकिड़ो पियो, उन में मखदूम साहिब जा कुझु ॿिया बैत जेके लतीफ़ साईं जे बैतनि सां मिलनि था, कुझु उन्हनि जहिड़ा बैत आहिनि। पर लाज़मियात इहे बैत उन वक़्त खां वठी आया आहिनि, पोइ लतीफ़ साईं उन्हनि खे वरजायो हूंदो, कुझु उन्हनि मुंहिंजा नवां बैत कढिया हूंदा, पर ॼण त बुनियादु जेको आहे उन्हनि माण्हुनि जो लिखियलु आहे। हाणे ॿियो बैत आहे पंहिंजो मखदूम साहिब जो, मिठा मिठाईअ जूं, इहो माण्हू महबूब सां माण्हू मुखातिब थींदो आहे, चई मिठा मिठाई जूं अची कर के ॻाल्हि, मिठा मिठाईअ जूं अच कर के ॻाल्हियूं, चई कीअं था गुज़रनि ॾींहड़ा, माण्हू हिक ॿिए खे हाल वाल वठंदा, चई कीअं था गुज़रनि ॾींहड़ा, कीअं थियूं गुज़रनि रातिरियूं, मिठा मिठाई जूं अच कर के ॻाल्हियूं। ॿियो बैत उपचा त अंधियूं पूरियूं पिरी पसंदि, इहो शाह लतीफ़ जे रिसाले में बि आहे इहो बैत। पर थी सघे थो लतीफ़ साईं खां मखदूम नूह 100 साल अॻे जो आहे, शाह करीम जे ज़माने जो आहे, त उन ज़माने में इहे बैत पढ़ियल माण्हू हुआ, उन्हनि इहे सभु पाण लिखियूं हूंदियूं उन्हनि माण्हू, त उहे साॻियूं शयूं लतीफ़ साईं जॾहिं ॾिठियूं पढ़ियूं त उनखे वणी वयूं त वरी उन जेको आहे उन्हनि खे अॻिते वधायो उनखे। उपचा त अंधियूं, की अखियूं पटियां थो ॾिसण में कुझु कोन थो, पूरियूं पिरी पसंदि, जॾहिं अखियूं ॿूटियां थो
त ॼण त जेको आहे मुंहिंजो पहिरीं मुंहिंजे अंदरि में वेठो आहे, माण्हू ॾिसंदो आहे न, ख़्वाबनि में माण्हू ॾिसंदो आहे, अखियूं ॿूटण खां पोइ बि माण्हू जो ज़हन त हले थो न, माण्हू सोचे थो, माण्हू पर ॿुधाए पियो उपटिया त अंधियूं पूरियूं पिरी पसंदि जीअं आहे अखिड़ियुनि अजब पर पसंदि जी, जीअं अखियुनि जी जेका पर आहे, जेको तरीक़ो ॾिसण जो आहे इहो ॾाढो अजीब आहे। माना हुनजो मतिलबु त ॿाहिरि खोलियो था, ॿाहिरि को अहिड़ो माण्हू ॾिसण में ई कोन थो, माण्हू घणा आहिनि पर जेको असांजी दिलि खे वणे अहिड़ो माण्हू को आहे कोन। पर जॾहिं असीं अखियूं था ॿूटियूं तस्वर में था वञूं, केॾी महिल ॻोठु वञो निकिरूं, केॾी महिल माज़ी में वञो निकिरूं, केॾी महिल वरी मुस्तक़बिल में वञो निकिरूं, त माना हिकिड़ी नई हिकिड़ी दुनिया जेका माण्हू खे ॾिसण में थी अचे, ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे बैत चई मतां ॾिसी मोहिजी। हाणे ॿियो बैत उन पाण फरमाईंदा त मतां ॾिसी मोहिजी दुनिया वारो धज, चई धूड़ जेका दुनिया जी आहे, जेका दौलत आहे, जंहिंते छिता थी पिया आहिनि माण्हू, चई इनखे ॾिसी चरियो नथी पहुचे, चई मतां मतां ॾिसी मोहिजी दुनिया वारो धज, चई जुदा कजां जूदऊं, चई जुदा कजां जूदऊं, चई छाई खे थी छॼ, चई निर्मल नूह फ़क़ीर चवे, हिते पाण नालो इस्तेमालु कयो, चई निर्मल नूह फ़क़ीर चवे कर रब सां रीझी रज, चई पंहिंजे रब सां, पंहिंजे पालनहार सां, उन्हनि सां रीझी ऐं पोइ को ढव कर, उन जूं के ॻाल्हियूं पढ़, उन जूं के ॻाल्हियूं सम्झाए माण्हुनि खे ॿुधाए, चई अॼु न थिए सुभाणे। ॿियो बहितर चई अॼु न थिए सुभाणे, सुभाणे न थिए अॼु, अॼु जेको आहे जेको ॾींहुं मटे वियो हलियो ओहिड़ो सुभाणे ईंदो, आचर हूंदो पर हीउ आचर न हूंदो, चई अॼु न थिए सुभाणे, सुभाणे न थिए अॼु, ऐं सुभाणे जेको थींदो उहो हिकु ॿियो हूंदो, उहो अॼोको न हूंदो, उहा हिकु ॿी दुनिया सुभाणे जेका ईंदी उहा ॿी दुनिया हूंदी, सुभाणे जूं ॻाल्हियूं ॿियूं हूंदियूं। चई अॼु न थिए सुभाणे, चई सुभाणे न थिए अॼु, चई मुठियूं बीरे भॼ, चई वञी के धंधेदारी जी कर, हिकिड़ो माण्हू आहे उहो माण्हू वेठो आहे करे कुझु कोन थो, चए ठीकु आहे बाबा सुभाणे ॾिसंदासीं, बसि छा सुभाणे ॾिसंदे, तूं अॼु त कुझु करी कोन थो, अॼु बि कर ऐं सुभाणे बि कर, छो त अॼोको ॾींहुं वरी कोन ईंदो ऐं सुभाणे वरी अॼु कान थींदी, तंहिंजे करे वक़्तु न विञाए, चई मुठियूं बीरे भॼ, चई वक़्तु वञी थो वेसला, ज़िंदगी आहे घणा ॾींहं ज़िंदगी आहे, ख़बर न आहे सुभाणे हुजे अलाए न हुजे, तंहिंजे करे चई त वक़्त खे विञाए न, वक़्त मां फ़ाइदो वठि, माना मुठियूं बीरे भॼ, चई वक़्तु वञी थो वेसला। हाणे ॿियो हिकिड़ो बैत चई नसे जोगी जूए में, चई नसे जोगी जूए में नसा सुखी जाट, हे जाटाऊं कंदा हुआ न जोगी जेको आहे इबादतूं कंदा वेंदा, ज़ियारतुनि ते तीरथनि ते वेंदा, ॿुधाए नसे जोगी उहे जोगी कोन्हे जे असांजे ज़माने में जेके हुआ, जीअं पाण चवंदा यार उहे माण्हू पिया आहिनि, हाणे माण्हू 2 नंबर जा थी विया, 3 नंबर जा थी विया, अॻे वरी थी सघे थो सुभाणे वारा माण्हू वरी ईअं ई चवनि त भाऊ हो अॼु वारा माण्हू भला हुआ, हे माण्हू वरी विचाई ॿिया थी विया आहिनि। साईं चवे थो नसे जोगी जूअ में नसा पंहिंजो सुखी जाट, चई कापड़ियनि कवाट वॾी वेल पलाणिया, ते जॾहिं उहे माण्हू ई न रहिया, उहो माहौल ई न रहियो, उहा दुनिया ई न रही, त पोइ जेके कापड़ी जेके हुआ, जेके पोरत जेके हुआ, कपिड़ो जेको विकिणंदा हुआ, उहे त रहिया ई कोन, उहे वीचारा उहे हलिया विया उहे माण्हू, चई परियां पंधु करे। हाणे वरी दुआ जो बैत आहे, इहो लतीफ़ साईं जा फ़क़ीर बि पुछंदा आहिनि अहिड़ा बैत, पर लाज़मी इहे सभिनी माण्हू जॾहिं ख़ुदा खे मुखातिब थिया हूंदा, दुआ घुरी हूंदो त पोइ ॿोली बि साॻी आहे ऐं ॻाल्हियूं उहे ई दिलि मां निकिरनि, पोइ थोरो घणो अॻिते पहुचे। हाणे साईं चए थो न परियां जे पंधु करे, परियां पंधु करे ॾूरां जे अचनि, परियां पंधु करे चई ॾूरां जे अचनि, चई साईं संदा तन ॾुखंदा ॾूर कनि, साईं संदा तन
ॾुखंदा दूर करियूं। हाणे इहे कुझु बैत साईं जा हथ आया जेके मूं तव्हांखे ॿुधाया ऐं ॿिया बि जेके सिंध में तमामु सुठा सोणा शाइर थी गुज़रिया आहिनि। इहे ख़लीफ़ो नबी बख़्श लिगारी आहे पंहिंजे पासे ख़लीफ़ा जो स्टाफ वग़ैरह खां परियां आहे न। इहो ख़लीफ़े नबी बख़्श जे नाले ते इहो ॻोठु इहो जेको आहे उनजो ॻोठु ॿधलु आहे। इहो पागारनि जो ख़लीफ़ो हो ऐं ॾाढी सुठी शाइरी कई आहे। उहे पाण उनजा बैत पढ़ंदासीं। ख़्वाजा मोहम्मद ज़मा द्वारी वारो मुंहिंजे ॻोठ जो असांजो मुर्शिद, उनजी शाइरी आहे उहा तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं फ़िलहालु जेको आहे पाण अॼोकी महफ़िल जेका आहे उहा पाण बरख़ास्त था करियूं। इहे बैत जेके पाण पढ़िया आहिनि हुन ते थोरो गौर फ़िक्र कजो, हिननि ते हुन ते सोचिजो। ऐं अञा बि ॻाल्हि तव्हांखे सम्झ में जेके न आई हुजे उहा वरी वेहिबो, वरी बि जेको आहे पुछिजो ऐं वरी जेको आहे उन ते वेही गौर फ़िक्र कंदासीं। छो त हीअ आहे सिखणु सेखारण जो मक़ाम आहे। हिते पाण हलूं हलूं का इहा हाम कोन ठहणो बाबा असां कुल कुल आहियूं हाणे असांखां सवाइ जेको आहे दुनिया बीह रहंदी न। जेकी कुझु असांखे पले पियो आहे असांखे मासो मिलियो, दती साईं चयो न मासो मिले वाल त पुॼारा फुर थिए। पंहिंजे लाइ इहो मासो ई खोड़ आहे। जेको आहे उहो वरी यारनि था शेयर। महिरबानी वरी कंहिं ॿिए मौज़ू सां वरी कंहिं ॿिए वॾे के आलम अदीब ऐं शाइर जूं ॻाल्हियूं कंदे वरी पाण कंदासीं। महिरबानी।